चवंदा आहिनि न माण्हू पाण इज़त वारो न हुजे ते इज़त वारनि जे पाड़े में रहे। पोइ अची रहो न असांजे पाड़े में, थियो न इज़त वारियूं। हा साईं, वॾियो तव्हां इज़त वारियूं आहियो। जेकॾहिं तव्हां इज़त वारियूं हुजो हा न त मुड़सनि जी गिला कोन कयो आ। न नूरल बूरल त हारन पारायण जहिड़ो कमु कयो आ। उन्हनि खे सेज ते विहारे पुसरियूं थियूं खारायूं ऐं ढकणीअ जे ढुक में नक विझी बुॾी मरो। कहिड़ो ॾोह कयो आ असांजे भाइरनि, कहिड़ो गुनाह कयो आ? अञा ॾोह थी पुछो? हेॾा सारा मुड़स माण्हू थी करे हलियान खदड़नि जा फैसला करण, असांखे त शर्म तो अचे। ॻाल्हाई छा थी? चौथी शर्मिंदी थी। असांजे भाइरनि फैसलो कयो आ माण्हुनि जो। खदड़ा फ़कीर त असां ई जहिड़ा माण्हू आहिनि। तव्हां जहिड़ा माण्हू हूंदा, असां जहिड़ा कोन्हनि। इहे चओ त तव्हां माण्हू ई कोन आहियो, ॿी का मखलूक आहियो। जिन जे बूथ ते राति जो वार फुटी ईंदा आहिनि ऐं सुबुह थींदे ई गायब थी वेंदा आहिनि। हालत ॾिस, भोलड़ियूं असांजे साम्हूं माण्हू थी आयूं आहियो, पर अञा ताईं बुल त साॻिया अथव। हा साईं, पोइ छो कयो असांजे भाइरनि सां शादी? असांजे भाइरनि जे करे तव्हां ॿई त ज़हर बि खाओ। असां सम्झोसीं त मुड़स माण्हुनि सां थियूं पणजाऊं, पर न। हेॾियूं मुछा रखी मथे ते टोप पाए बतंदा खदड़नि जा फैसला कंदा। अञा त रुगो खदड़नि जा फैसला कया अथनि, घुंघरू पाए उन्हनि सां नचिया त कोन आहिनि। जे नचनि हा त तव्हां हिक ॿिए जे पोयां दरिया में बुल ॾियो हा। ऐं तव्हांजा भाइर छा आहिनि? काफूर जा गुॾा। शाबस तव्हां असांखे ॾियो जो असां तव्हांजे भाइरनि सां शादी कई आ ऐं अहिड़नि सां असां ज़िंदगी गुज़ारी आ ऐं अञा गुज़ारियूं पिया। असांजा भाइर त आहिनि शुरू खां ईअं, न सॼण खे आसरो न दुश्मन खे भो। पर तव्हां वारा त पाण खे मोतबर सम्झंदा आहिनि न, पर उन्हनि मोतबरनि जा कम त ॾिसो। छा थी पियो? एतिरी ॻाल्हि खे खणी गंढ ॾिनी अथव। भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो, पहिरियां तव्हां जहाज़नि में घुमंदी हुयो छा? गाॾियूं एतिरियूं हुयूं जो ज़मीन ते तव्हांजो पेर ई न पियो पाए। त रनू आयो या रॉकेट? फाटण खां पोइ बस ई न थियो कयो। अधी आजाणी जी अधी वाजाणी अधी धिका ॾेई बेस्तो करे कढेनि, हीअं हे कोन ईंदई। अॼु त थी वञे हिकु हिकाणी। तूं हिन खे वठ त मां ॿी खे थी धिकियां। अॼु थी वञे। करी 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 ये मजा सी ना ये से दियो तिंदियो कज़मी छा सर्दी पर थी भाई केना अंगूर कन में विझंदो नी भगा। वाह गुंदड़ा, मुझे कनन में ने पंहिंजा कन बंद कयो। पल्ला कनन मां अंगूर विझराई थव, असांजे कनन मां गंद तो वेचा। हिकिड़ो कन इन जे करे बंद करायो आ त तव्हां हिकिड़े कन मां ॿुधंदा ॿिए मां कढे छॾींदा। न असां कॾहिं तव्हांजी ॻाल्हि हितां ॿुधी हेॾा कढी आ। असां त तव्हांजूं ॻाल्हियूं पंहिंजे दिलि में सांडे रखंदा आहियूं। रुगो सांडड़ियूं न आहिनि, उन्हनि ते अमल बि करणो आ। जी ॿुधायो। जी छा ॿुधाईंदी? असां ॿुधाईंदीसीं तव्हांखे। कज़मी हिन गुगदाम जो मतिलबु इहो ई आहे त तव्हां ॿुधाईंदो असांखे। जेकॾहिं असांजा मुड़स आयो न त पोइ भला असां निकाह नामो खणी त तव्हांखे ॾेखारूं, पोइ इतबार कंदो लचा। बस हाणे मां ॻाल्हाईंदसि ऐं तव्हां ॿई ॿुधंदो, न त टिफड़ी गरम करे ज़बान ते दम ॾींदीसांव। बेटा चुप न ॻाल्हाइजे, हरू भरू गुंगा ते गिगियूं ॻारूं। जेकॾहिं तव्हां असांजा मुड़स आहियो त अॼु खां पोइ न तव्हां कुझु खाईंदो न पीअंदो। परेशान न थियो, मतलब त तव्हां पंहिंजनि भेणनि सां न खाईंदो न पीअंदो न ईंदो। न उन्हनि सां छो खाईंदासीं पींदासीं? असां त शादी खां पोइ तव्हांजी ओभरनि ते हिरियल लहूं न। सभु ख़बर आहे जेको तव्हांजो असांजे लाइ हा फाटंदो आहे। अॼु खां पोइ जे पंहिंजे भेनरुनि जे घर तां अखि खणी ॾिठो न त तव्हांजा धोॾा कढी बिलोर खेॾंदासीं ऐं ॾंद गॾे नोटणे रांदि खेॾंदासीं। वतंदो ख़ाली फदन सां फुहारा कंदा, वात खोले ईअं वेठा हूंदो ॼण पर्स जी ज़िप खुली वई आहे। हा वजदो था कयूं त असां पंहिंजे भेनरुनि खां कोन ॻाल्हाईंदासीं। हा ॻाल्हाइण त पंहिंजी जात ते रहियो, असां पंहिंजी भेनरुनि खे अखि खेली बि न ॾिसंदासीं। ठीकु आहे, असां बि ॾिसंदियूंसीं त तव्हां पंहिंजी भेणनि खां केतिरो परे था रहो। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।